सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सब इंसान संसार में रहना हूं, असा संसार में हाल अंदा हूं। संसार में सब चाहतो हूं जो नहीं उनजे अन्न जे दाणे वांगुर हर एक चीज में हथ विझंदा हूं, पर विझण में खपे ठीक है संसार, पर उन्हनि सभिनी दाणनि में हिकिड़ो चांवर जो दाणो हुजे ज़रूर। छाकाणि दाणनि में अगरि चांवर जो दाणो हूंदो, आख़िरी चक असांजो हुन में पवणो ई पवणो आहे। ऐं आख़िरी चक वॾे कमाल जो हूंदो आहे। उहो चांवर जो दाणो वॾो कमाल जो हूंदो आहे। छाकाणि त असां सभिनी दाणनि में गॾु करे खणंदा आहियूं। जॾहिं मां जो नेम कंदा आहियूं, ध्यानु कंदा आहियूं, सिमरन कंदा आहियूं, सत्संग में हूंदा आहियूं, प्रवचन में हूंदा आहियूं, मालिक जी रहमत में हूंदा आहियूं, उनजो संदेश, आदेश, निर्देश, उपदेश असांखे सभु हूंदा आहिनि। बेशक कॾहिं कॾहिं असां संसार में भुलिजी में वेंदा आहियूं, पंहिंजी मनमानी कंदा आहियूं, लेकिन जॾहिं बि किथे थोरो फासदा आहियूं तो हिकदमि असांखे सम्झ, ज्ञान, मालिक जी रहमत यादि अची वेंदी आहे। हिकदमि ॿुधी खुलंदी आहे भई हाणे ॿियो को रस्तो कोन्हे, बसि इंजो ई रस्तो आहे। ऐं वरी जीअं उन उपदेश ऐं रहमत खे वठी करे वधंदा आहियूं, अॻिते हलंदा आहियूं, त पोइ उन पुराणनि पापनि खां छुटी करे वरी हिकिड़ो नाम वारो नओं प्रकाश, नई रोशनी, नई उजलता, नओं ज्ञान जी रहमत मिलंदी आहे, त पोइ सभु दुख ईअं ख़तमु थींदा आहिनि जीअं अंधारो केॾो बि गहरो हुजे पर हिकु दीप जे अॻियां मार खाईंदो आहे। तॾहिं वरी असांखे वचन, संदेश, उहा सतगुरु जी आंगुर, उन नाम जो प्रकाश साम्हूं ईंदो आहे। ग़लति ग़लति आहे, न आहे करणु, उहे नाम जो जाप चङो थी करे हलंदो आहे। जॾहिं थोरो चङो थी करे हलंदा आहियूं त पोइ नर्क वरी स्वर्ग में बदिलजी वेंदो आहे। असां वरी जीवन में उथान थी करे पंहिंजी ऊचाई खे छुहंदा आहियूं। मालिक जी तंहिंजे करे असांजे जीवन में इहे ॿई चीज़ूं लाज़मी हुअणु खपनि। जैसे जीवन में उत्साह हुजे पर समझ में हुजे। जेके चयो वेंदो आहे जोश हुजे पर जोश सां गॾु होश ज़रूर हुजे। अगरि होश हूंदो त जोश कमाल ॾेखारींदो, पर जेकॾहिं होश न हूंदो पोइ जोश हूंदो त उहो बेहोश करे छॾींदो। ऐं जंहिं ॾींहुं बेहोश थियासीं कंहिं कम जा न रहंदासीं। असां बेहोश न हुजो, न बेहोश हुजो, न मदहोश हुजो, अहंकार में भरियल हुजो। असां होश में रहो। जोश जो कमु आहे, जॾहिं होश में हुशी करे कोई बि कमु उत्साह सां कंदासीं उहो असांखे ख़ुशियुनि सां भरे छॾींदो। जॾहिं जोश में होश न रहंदो त मनमानी कर खणंदी असांखे पूरो करे रखंदी। तंहिंजे करे जीवन में असांखे नाम जो प्रकाश, उन सचे साईं जी रहमत, उन सतगुरु जो निर्देश, ये सब असांजे जीवन में हुजणु खपे। ऐं जॾहिं उन तरफ़ वधंदा आहियूं त पोइ जीवन असांजो सदाई वधंदो हलंदो आहे। सदाई असांजो जीवन अॻिते हलंदो हलंदो रहंदो आहे। ऐं पोइ उहो जीवन अहिड़ो हलंदो आहे, असां जेको सही रस्ते ते हली करे सुबुह जो सचे साईं जो नेम कंदा आहियूं, उन मालिक जी रहमत खे गॾु खणंदा आहियूं, वचननि खे गॾु खणंदा आहियूं, त पोइ सॼो ॾींहुं असांखे अहिड़ो रस्तो ऐं राह ॾेखारींदा रहंदा आहिनि जो हर कम में असांजो सही मार्ग हूंदो आहे। हर कम में भाग, नसीब ऐं क़िस्मत हूंदी आहे। हर कम में
असांजो चेहरो बहकंदो रहंदो आहे ऐं उहो सिर्फ़ु चेहरो न बहकंदो आहे, असांजो जीवन बि बहकंदो आहे ऐं वरी अॻिते जेके स्वर्ग जा द्वार खोलींदा आहिनि उहे हमेशह जे लाइ जन्म जन्म खे बहकाए छॾींदा आहिनि, पूरो जीवन भॼी वेंदा आहिनि।